नाज़रीन, खैरपुर में नीगर सां जिंसी ॾाढाई जो इंकशाफ थियो आहे, जंहिंजी वीडियो बि वायरल थी वई आहे। नीगर जे वारसन प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे आला इख्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेहरान टीवी जे रिपोर्टर सैफ लपोटरो खां। जी सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? अजी ठहरी मिरवा में 7वीं क्लास के शागिर्द सां ॿिनि जवाबदार पारां जिनसी दड़ाई करण जो इंकशाफ थियो आहे। जवाबदारनि जिनसी दड़ाई जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾियो आहे। मुतासिर शागिर्द जे वालिदीन तरफ़ां प्रेस क्लब खैरपुर ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं ठहरी मिरवा जे रहवासी एहसानुल हक भट्टी ऐं मुस्मात सनम भट्टी एहतिजाज कंदे दाईंदे चयो आहे त कुझु ॾींहं अॻु जवाबदार शाहज़ेब लगारी बिलावल मांडड़ असांजे पुटु अब्दुल रहमान भट्टीअ खे स्कूल खां वापसीअ ते अगवा करे नामालूम हंध ते खणी वञण बाद नशे वारियूं गोरियूं ॾियण बाद जिनसी ॾाढाई कई आहे। जवाबदारनि जिनसी ॾाढाई करण बाद असांजे पुट जा नाज़ेबा वीडियो ठाहे सोशल मीडिया ते पिणु वायरल कया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ ठहरी मिरवा थाणे ते FIR दाख़िल कराई आहे, पर पुलिस जवाबदार दुर खां रिश्वत एवज़ छॾे ॾिनो आहे। शागिर्दनि जे वारसनि जो चवणु आहे जॾहिं त जवाबदार मुसलसल केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस जवाबदार धुर सां ॿिट बणियल आहे। पुलिस असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियण बजाए जवाबदारनि जी वंगार वेंदे को तदारक नथी करे। मुतासिर शागिर्द जे वालिदैन DIG सकर SSP खैरपुर खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾेई असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो। सैफ, अवां जी महिरबानी।